नाज़रीन, बोज़दार वडा में गुज़िरियल 4 सालन खां रोड जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ ॻोठ थेबा मोड़ जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे रहवासियुनि रोड्स खाते जे करप्ट मलदारनि ऐं ठेकेदार ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ज़मीर अंसारी। जी ज़मीर, इन वक्त असीं बोज़दार वडा भरिसां ॻोठ थेबा मोड़ ते मौजूद आहियूं, जिते मुख़्तलिफ़ बिरादरी जे ॻोठाणनि पारां इन रोड खाते जे ठेकेदार जे ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वियो आहे ऐं एहतिजाज कयो वियो आहे। अचो त उन्हनि ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन्हनि जो इन हवाले सां वधीक छा चवणु आहे। हिन रोड न ठहण जे करे हिन शहरनि जा हिन अचण वञण माण्हुनि जा केतिरा ई जेके जानूं ज़ाया थी चुकिया आहिनि, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि ऐं केतिरा ई माण्हू हिन रोड जे न हुजण जे करे सफ़र पिया कनि। ऐं जेके रोड जा टुकड़ा ही ठाहे विया उनजो जेकॾहिं कमु तव्हां ॾिसंदो त अॼु बि नाक़िस ऐं नाकारा थियल आहे। जेतो जेकॾहिं का मोटरसाइकिल पासे सां लही थी वञे त उनजो टायर बि उन डांबर में लही थो वञे। ईअं खणी सम्झो जेकॾहिं उन ते का कुकड़ बि घुमी वञे त उनजे पेर जा निशान बि उन ते ठही था वञनि। जेकॾहिं अहिड़े ई क़िस्म जो कमु करिणो आहे त पोइ असां ते हिन रोड जो आख़िर थोरो छो थियो। असीं सिंध हुकूमत खे इल्तिजा था कयूं त असांजे जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं जेके आऊं ऐं दाऊं आहिनि गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेके करे रहिया आहिनि प्रेस क्लब ते मीडिया जे साम्हूं ऐं खुलियल कचरनि जे उन दाह खे वरनायो वञे ऐं रोड जो कमु आहे जेको मुकमिल करे ॾियो वञे। असां जेके तरवासी आहियूं तक़रीबन 4 सालनि खां रड़ंदा पिया अचूं जेको आहे त खुली कचहरियुनि में मीडिया जे अॻियां एहतिजाजनि में, पर मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहे स्टेट जेका स्टेट आहे बेहस छो थी चुकी आहे। आख़िर माना केरु जेको आहे जेको दांह वरनाईंदो। असांजी साजिद इमदाद मंगी हिकिड़ो सियासी अफ़सर जो दादलो जेको त ठेकेदार आहे, उन जे कन ते जूं कोन थी पई चोरे। सियासी माण्हुनि जो आशीर्वाद हासिल आहे उन्हनि खे, उनखे उहे कुझु चवनि कोन था पिया। आला ऐवाननि में जेके वेठल ऑफिसर ऐं नुमाइंदा आहिनि उन्हनि खे अपील थो कयां त बराए महिरबानी हिन असांजे एहतिजाज जो नोटिस वठी ऐं असांजो मसइलो हल कई वञे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिते हादसात पेश अचनि था हिन रोड जे करे। 19 करोड़ खां वधीक हिन जो ठीकु आहे जेको मिली भगत करे इंजीनियर आहिनि ऐं साजिद इमदाद मंगी हिकिड़ो करप्ट जेको आहे सो ठेकेदार आहे, मिली भगत करे डॉक्यूमेंटेशन क्लियर करे ॾेखारी आहे। उन खां पोइ तॾहिं हिन वक़्त ताईं 4 सालनि जे गुज़रण खां पोइ बि हिन वक़्त ते को कमु न थी सघियो आहे। असांजो घरों तड़बड़ करे टोप निरड़ ते हणी अचूं था, सॼा धूड़ थी था वञनि, लटा कपिड़ा हिकु थी था वञनि, गाॾियुनि जा पंचर ईअं असुल सिर खाई विया आहिनि ठेकेदार असांजो। हाणे हिननि जो को हल को हिननि जे लाइ को आला ऑफिसर को आहे को न आहे, को किन मरी विया आहिनि सभई। हिननि जेको आहे सो असांखे तबाह करे छॾियो आहे। अलाए कहिड़े जे हथों ठीको ॾिनो अथनि, असांखे हिननि पिनण जहिड़ो करे छॾियो आहे। जॾहिं उनजा करोड़ रुपया बि निकिरनि था पोइ बि कमु नथो थिए, माण्हू आज़ाद में आहिनि। पर हेठियां मुलाज़िम जेके आहिनि, जेके सर्वेर एस जो या इहे सभु गॾिजी ठेकेदार सां उहे पथर उछले विया आहिनि। उन ते माण्हू गाॾियूं अचण में वॾो आज़ाब आहे, वॾा माण्हू मुसीबत में आहिनि, पाणी जी मुसीबत मां निकिरी वरी का रोड जे पथरनि जे में अची विया आहिनि। असां वरी बि उन खां मुतालबा था कयो आलो ऑफिसरनि खे, ख़ुदा रा हिन रोडनि जी मालिकी कयो, हिन माण्हुनि जी मालिकी कयो। सियासतदाननि ते विसारे छॾियो आहे। हुनखे पक आहे त असां मां कोॾे बि को माण्हू वटि कोन वियासीं, उते ॾिसी जे तरीक़े सां वोट वठी ईंदासीं।